अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जाॻाए पियो, सिंधी शाइरी, शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध, 1999 ईस्वी। गीत आहे सिंध तूं जिंद खां बि प्यारी आं, मूंखे तुंहिंजे मिटीअ जो कसम आ, सारी भूई खां भारी आं सिंध तूं। अज़ली अबदी नातो तोसां, रूह जो रत जो रिश्तो तोसां, धरती तूं तन धारी आं सिंध तूं। ओलह ओभर ख़ुशबू तुंहिंजी, जरथर घर घर ख़ुशबू तुंहिंजी, वास विरछण वारी आं सिंध तूं। देह तूं नाही दुनिया आहीं, कतरो नाही दरिया आहीं, ॾियो नाही ॾियारी आं सिंध तूं। तोखे सुहिणो कुदरत जोड़ियो, अणकथ मोहबत महिनत जोड़ियो, सिंधियुनि छा त सिंगारी आं सिंध तूं। धरतीअ जे दिलि में दहकी थी, सूरज जे मुंहं में चमकी थी, जग जी जान में जारी आं सिंध तूं। अरब जम में धाको तुंहिंजो, UN में वाको तुंहिंजो, हंध हंध हाकारी आं सिंध तूं। कूंदनि खे टिचकाई थी तूं, सोन खे सोन बणाई थी तूं, परख वारी कोठारी आं सिंध तूं। आज़ादीअ जे अमृत जी तूं, अमन अदल जे नेमत जी तूं, अञा उञारी बुखारी आं सिंध तूं। नाम अथम उस्ताद बुखारी, आऊं तुंहिंजो औलादो प्यारी, मुंहिंजी जान जियारी आं सिंध तूं। हिकु ॿियो गीत आहे मरण खां त अॻु में न मरिजी अड़ा, ॿुॾण साण ॿधी होॾ तरजी अड़ा, सदियूं जोत जरका वठंदियूं रहनि, ॿ टे ॾींहं अहिड़ा के परजी अड़ा। किनारे जे वारीअ ते पेरात थी, जे रहणूं अथई थी थरजी अड़ा। मिली हेल वियो तोखे थोरो न मञ, ही पूरो सफ़र थियो थी परजी अड़ा। मरण सोभ झेड़े में मुश्किल न आ, मरण सोभ झेड़े में मुश्किल न आ, जीअण लाइ घुरिजे जिगर जी अड़ा। तूं थो रंग बूजा तराना चवीं, त भुणकी थो कारो कलर जी अड़ा। पखी थी उॾामी थो पल पल अॻियां, वलर ते वलर हर पहर जी अड़ा। कॾहिं ही मिठी ॿेर जो टार हो, कॾहिं ही मिठी ॿेर जो टार हो, उहो जो ॾिसीं थो ढिंगर जी अड़ा। अकेलो मतां बर में तूं बोर थी, वठियो शौक़ जो वञ शहर जी अड़ा। न तरसियो बुखारी न को तरसंदो, आ ओसर जो जारी सफ़र जी अड़ा।